पैगामे रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वत्तीनि वज़्ज़ैतूनि वतूरि सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीमिन ثم رددناه أسفل سافلين إلا الذين آمنوا وعملوا الصالحات فلهم أجر غير ممنون فما يكذبك بعد بالدين أليس الله بأحكم الحاكمين صدق الله العلي العظيم। माशाअल्लाह तबारक व तआला। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला खातिमिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सिंध टीवी जी 5 रोज़े जी सहरी नशरियात जे प्रोग्राम पैगाम रमज़ान में आऊं आहियां जो मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। ऐं माशाअल्लाह तबारक व तआला अवां तमामु जेके ॾिसंदड़ आहियो, अवां सभिनी जी ख़िदमत में आऊं पंहिंजे तरफ़ां पंहिंजी समूरी हिन सिंध टीवी जी जेकी टीम आहे असांजी जेका करे रही आहे प्रोग्राम, उन सॼी टीम जे तरफ़ां अवां जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। अल्लाह तबारक व तआला अवां खे शाद रखे, आबाद रखे। जीअं अल्लाह तबारक व तआला रमज़ान मुबारक जूं खोड़ सारियूं रहमतूं बरकतूं ख़ूब ख़ूब अल्लाह जूं वसी रहियूं आहिनि। अल्लाह करे असां तव्हां ऐं असां सभिनी खे अल्लाह तबारक व तआला इन रहमतुनि ऐं बरकतुनि मां खोड़ सारो हिसो अता फ़रमाए। नाज़रीन, अॼु असां जंहिं टॉपिक खे छेड़ियो आहे, जंहिं टॉपिक ते गुफ़्तगू करणु चाहियूं था, उहो आहे औलाद जा हक़, औलाद जा हुक़ूक़। आमतौर ते असां हुक़ूक़ुल्लाह, हुक़ूक़ुल इबाद ॿुधा ई आहिनि, पर घटि गुफ़्तगू थींदी आहे अहिड़े टॉपिक्स ते जीअं वालिदैन जा हुक़ूक़ आहिनि, जीअं औलाद जा हुक़ूक़ आहिनि, ऐं गॾोगॾु पंहिंजो पाड़ेसिरनि जा हुक़ूक़ आहिनि। अहिड़े क़िस्म जा हुक़ूक़ जेके इंसान खे लाज़मी उन्हनि ते अमल करणु घुरिजे, उन जी ख़बर न हुअण जे करे अक्सर माण्हू इन शयुनि खां गाफ़िल रहिजी वेंदो आहे, जंहिंजे करे इंसान ॾोहारी थिए थो, अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में गुनाहगार ऐं मुआशरे में उन जा ग़लति असरात वञनि था पिया। त हीउ अहम तरीन मौज़ू आहे त औलाद जी तरबियत कीअं थियणु घुरिजे, उन्हनि जा हक़ छा आहिनि,
वालिदैन ते छा छा लाज़मी आहे। असां वालिदैन खे त बार बार औलाद खे त सम्झाईंदा रहंदा आहियूं त वालिदैन जो ख़्यालु कयो, वालिदैन जा हीअ कनि, वालिदैन जा औलाद जा बि कुझु हुक़ूक़ आहिनि। मुंहिंजा उहे नाज़रीन सिंध TV जा जेके वालिदैन आहिनि उहे ॿुधनि था त महिरबानी करे तवजो फ़रमाईंदा त औलाद जा अव्हां ते केतिरा हक़ आहिनि ऐं कहिड़ा हक़ आहिनि, ताकी तव्हां उहा ज़िंदगी गुज़ारिजो जॾहिं तव्हांखे मौत अचे, बरोज़े हशर जॾहिं योम हिसाब हुजे, योम महशर हुजे, उन ॾींहुं अव्हांखे का पशेमानी का परेशानी न थिए। ख़बर हूंदी त अमल जी बि तौफ़ीक़ मिलंदी। सो अॼु असां हिन ते गुफ़्तगू करण जे लाइ बहितरीन आलिम दीन खे घुरायो आहे जेके ॾहरकी शहर सां सिंध जो, ऐं जीअं कराची सिंध जो ही आख़िरी शहर आहे, इन तरफ़ जॾहिं तव्हां उत्तर जी तरफ़ वेंदव त तव्हांखे पंहिंजो सिंध जो आख़िरी शहर या सेकेंड लास्ट शहर हूंदो, आख़िरी शायदि उबाड़ो आहे, उबाड़े खां थोरो अॻु में ॾहरकी शहर आहे, उतां खां तशरीफ़ वठी उतां सां तालुक़ रखनि था पिया। सो अल्लामा क़ुरबान अली क़ादरी साहब, अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। तव्हां तशरीफ़ वठी आया, अव्हांजी महिरबानी, अल्लाह तबारक व तआला अव्हांखे ख़ुशि रखे। आमीन। तंहिंखां पोइ असांखे तिलावत क़ुरान पाक सां मुसलसल मुस्तफ़ीज़ कनि था पिया। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे अञा वधीक उन जी आवाज़ में कशिश ऐं सुर में वधीक बरकतूं अता फरमाए। क़ारी फैसल महमूद वड़ाइच साहब, अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम माशाल्लाह, आपका शुक्रिया, आप तशरीफ़ ले आए। ऐं अॼु असांजी हिन बहितरीन कचहरी में जेके सुर विखेरींदा, ख़ूबसूरत सुरीलो आवाज़ रखण वारा सुठा नातख़्वान अॼु असां वटि तशरीफ़ वठी आया आहिनि। ग़ुलाम सरवर क़ादरी साहब, अस्सलामु अलैकुम। तमामु सुठो पढ़ंदा आहिनि माशाल्लाह, अल्लाह तबारक व तआला इनखे अञा वधीक बरकतूं अता फरमाए। इन्हनि सां गॾु असांजा ॿिया नातख़्वान तशरीफ़ वठी आया आहिनि, क़ारी गुल अहमद नक्शबंदी साहब, अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। अल्लाह पाक अव्हांखे ख़ुशि रखे, अव्हांजी महिरबानी, तशरीफ़ वठी आया। सो असांजो ही तरीक़ेकार रहियो आहे सिंध TV जो त पहिरीं तिलावत क़ुरान पाक सां असां इब्तिदा कंदा आहियूं पंहिंजे प्रोग्राम जी। तिलावत खां पोइ जेको इंट्रोडक्शन थींदो आहे, इन खां फ़ौरन बाद असां इन खां अॻु में जो गुफ़्तगू जी शुरूआत करियूं पहिरीं नाते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधंदा आहियूं। तंहिंजे करे इन लम्हे आऊं गुज़ारिश कंदुसि मोहतरम ग़ुलाम सरवर क़ादरी साहब खे त हू नाते सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करण जी सआदत हासिल कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलि सय्यिदिना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम सल्लु अलैहि। सानू को वेख न छड़वे, सानू को वेख न छड़वे, तुसां भले आंदे हथ लजवे, ओ तुसां भले आंदे हथ लजवे, सोना सानू को वेख न छड़वे, सानू को वेख न छड़वे, तुसां भले आंदे हथ लजवे, तुसां भले आंदे हथ लजवे। ए तन मेरा कंगी होवे, ते मैं जुल्फ माही दीवावा, गोश्त मेरे दी बन जय ज्योति, ओ शाला सोहने दे पैरी आवा, जे सोहना मेरे दुख विच राजी, ते मैं सुख नू चुल्ले डावा, गुलाम फरीदा जे मिल पवे सोहना, ते मैं रो रो हाल सुनावा, सोहना सानू को वेख न छड़वे, सानू को वेख न छड़वे, तुसां भले आंदे हथ लजवे,
ओ तुसा भलियां दे हथ लजवे तुहाडे नानू चुमदे लबवे विचों दिसदा सानू रब वे तुहाडे नानू चुमदे लबवे विचों दिसदा सानू रब वे हथ बंद के नाल अदब दे हथ बन के नाल अदब दे तुहाडी दीद करां रज रज वे तुहाडी दीद करां रज रज वे तुसां भलियां दे हथ लजवे तुसां भलियां दे हथ लजवे सोना सानू कोझी वेख न छड़वे सानू कोझी वेख न छड़वे तुसां भलियां दे हथ लजवे ओ तुसां भलियां दे हथ लजवे। माशाअल्लाह ग़ुलाम सरवर कादरी साहब तव्हां बेहतरीन अंदाज़ में नात ॿुधाई अल्लाह पाक तव्हांखे बरकतूं अता फ़रमाए माशाअल्लाह। नाज़रीन हींअर आगाज़ करियूं था इन असांजे अॼु जे उनवान ते गुफ़्तगू जी। अल्लामा साहब औलाद जे हक़नि बाबति इस्लाम छा थो चए पियो? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। औलाद जे हुकूक जे बारे में असां जेकॾहिं ॾिसूं त ॿिया हुकूक जेके आहिनि जीअं मिसाल मुड़ुस जो ज़ाल ते ज़ाल जो मुड़ुस ते या पाड़े वारे जो पाड़े ते हूंदो आहे, पर इस्लाम जेके हुकूक औलाद जा बयानु कया आहिनि औलाद जे थियण खां पहिरें बयानु कया आहिनि। ऐं अहादीस मुबारक में इहा बि माना हुकुम मिले थो त माना जिते रिश्तो थिए थो इंसान खे ॾिसणु खपे त उहो ख़ानदान कहिड़ो आहे, कहिड़े ख़ानदान में रिश्तो जी जहिड़े ख़ानदान में उहो रिश्तो करे थो त जीअं औलाद थींदी औलाद जा जेके मामा थींदा ऐं नाना थींदा उहा जेको नसल आहे उहा कहिड़ी आहे ऐं ख़ानदान कहिड़ो आहे। कंहिं हदीस मुबारक में रिवायत में इहो मिले थो त कंहिं रज़ील ख़ानदान में रिश्तो न करे जीअं लफ़्ज़नि में ताकी असांजा सिंधी ॻोठाणो माहौल बि हूंदो आहे शहरनि जो बि हूंदो आहे के अदक जेके मज़ामीन आहिनि या जेके सख़्तु अल्फाज़ आहिनि उन्हनि खे थोरो आसान करे कंहिं हल्की क़ौम में जेकॾहिं आला ख़ानदान जो आहे त कंहिं हल्की ख़ानदान में उहो रिश्तो न करे जीअं औलाद जे लाइ आर महसूसु न थिए। ईअं जेके हल्का ख़ानदान हूंदा आहिनि उन्हनि जा जेके रहण सहण जा अंदाज़ हूंदा आहिनि उहे मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि ॿिनि ख़ानदान जी बनिस्बत। त इन लिए इहो बि फ़रमायो वियो आहे त जॾहिं शादी करणी आहे त इहो बि ॾिसी वठो त हुन ख़ानदान जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जूं आदात कीअं आहिनि। ईअं त न आहे कीअं उनमें को चोर हुजे को डाकू हुजे या अहिड़ा को ॿिया ग़लति कमु कंदो आहे, छो जो जॾहिं किथे रिश्तो थींदो आहे पोइ जेको ॿारु हूंदो पंहिंजे मामनि ते उमूमन वेंदो आहे। हदीस मुबारक में आहे त ॿारु मामे ते वेंदो आहे ऐं इहा हिकु रग हूंदी आहे जेका मामे वारी या नाने वारी। ईअं न हुजे जो हिनजे मामे वारा या नाने वारा आहिनि उहे अहिड़ा हुजनि जे चोर हुजनि डाकू हुजनि या अहिड़े ॿिए कंहिं क्राइम में उहे मुलविस हुजनि पोइ ॿार ते असरु थींदो। अलामा साहिब हिकिड़ो ॿियो सुवाल थो पैदा थिए, छा भला छड़ो कुंवारे ताईं भला हुअणु घुरिजनि घोटे तां भला न हुजनि उनजी जांच न कजे? त मिसाल जे तौर ते हिकिड़ी न्याणी आहे जेका सुठो उनजो हिकिड़ो अलाह पाक उनखे ॾिनी आहे ख़ासियतूं उनखे सुठियूं ॾिनियूं आहिनि, उनजो किरदारु सुठो आहे, नेक आहे, परहेज़गार आहे, ख़ुशि अख़लाक आहे, ऐं जेको छोकिरो आहे उनजो जेको ख़ानदान अलामा साहब गुफ़्तगू तमामु सुठी हली रही आहे इन ते इन तफ़सीलनि गुफ़्तगू करियूं था। हींअर वक़्तु थियो आहे हिकु नंढड़े कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन असां अव्हांखे ऐं अव्हांखे बि थोरो विथी ॾियूं था त तव्हां थोरो साही वठो ऐं असां बि साही वठूं था पिया ताकी सहरी जो हीउ जेको वक़्तु आहे जेके लम्हात आहिनि इन में तव्हांखे बि कुझु खाइणो पीअणो आहे ऐं असांजे दोस्तनि खे बि। सो महिरबानी चंद लम्हनि खां पोइ वापसि अचूं था पिया। ॾिसंदा रहो सिंध टीवी। पैगामे रमज़ान
भलीकार नाज़रीन, हिकु भेरो अव्हां खे ॿीहर जेको आहे ख़ुशि आमदेद चऊं था पिया। अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध TV जी सहरी नशरियात जो असांजो प्रोग्राम आहे पैगाम रमज़ान। माशाअल्लाह अव्हां जी दिलचस्पी जे प्रोग्राम में आहे, अव्हां ॾिसो था। वाकई इंशाअल्लाह तबारक व तआला असांजी बि भरपूर कोशिशि आहे तव्हांखे बहितरीन खां बहितरीन मवाद ॾियूं, ताकी असांजी हिन ॾिसो न आम तौर ते कोई कंहिंखां पुछे न, पुछण जी आदत विझो पाण में हिक ॿिए में। त बाबा हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हां प्रोग्राम ॾिठो, उन में तव्हांखे हासिल छा थियो, अव्हांजी तरबियत छा थी, अव्हांखे कहिड़ी सिख्या मिली, या रुगो बसि ईअं ई नाथुआन आयो, नातूं पढ़ी रिकॉर्डिंग कराए हले वियो ऐं जेको आहे सो ख़तीब आयो, सुहिणे लिबास में आयो। हासिल छा थियो, दर्स छा मिलियो, सिखियो छा? जॾहिं सिख्या सुठी मिलंदी त पोइ तव्हांजो वेहणु यकीनन जीअं तिलावत क़ुरान पाक करणु, जीअं ज़िक्र करणु, जीअं ॿिया नेक अमाल करणु। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात अक़दस इरशाद फरमायो साहबा खे, साहबियो तव्हां जन्नत जे बाग़नि में वेंदा करियो ऐं उतां जा मेवा हासिल कंदा करियो। साहबा अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दुनिया में जन्नत जा बाग़ ऐं वरी उन जा मेवा? इरशाद फरमायो, जी हा, जेके इल्म जूं महफ़िलूं आहिनि उहे जन्नत जा बाग़ आहिनि, दुनिया में जन्नत जा बाग़ आहिनि, ऐं उन्हनि जे अंदरि जेके जेके नसीहत भरियूं ॻाल्हियूं, सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, उहे जन्नत जे बाग़नि जा मेवा आहिनि, उन्हनि खे हासिल कंदा कयो। त हीअ असांजी जेका गुफ़्तगू आलिमनि सां थींदी आहे, डेली बेसिस ते आहे, रोज़ानो जो बुनियाद ते असांजी कंहिं न कंहिं आलिम सां गुफ़्तगू थींदी आहे। अवां महिरबानी करे इहा गुफ़्तगू ॿुधो। इहा गुफ़्तगू आम गुफ़्तगू न आहे, क़ुरान हदीस जो निचोड़ आहे, ताकी तव्हां हीउ जेको तव्हां प्रोग्राम ॾिसो था आमतौर ते सम्झंदा हूंदो त यार हाणे छॾियो हिनखे, लेकी रब तबारक व तआला गवाह आहे हिन शइ जो त क़ुरान ऐं हदीस जी जेकी इल्म जी ॻाल्हि आहे। अच्छा, साहबा अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह तिलावत क़ुरान खां बि अफ़ज़ल आहे इल्म जी महफ़िल में वेहणु? इरशाद फरमायो त क़ुरान पाक बग़ैर इल्म जे फ़ाइदो ॾींदो? तव्हां क़ुरान जी तिलावत त कई, 3 पारा पढ़िया, हिकु ख़तमु कढियो, 2 कढिया, तव्हांखे इन जे तर्जुमे जी ख़बर न आहे, तफ़सीर जी ख़बर न आहे, शान नुज़ूल जी ख़बर न आहे, इन जो जेकी तफ़सीर आहे उहा छा हुजणु घुरिजे, इन जे बारे में फ़ुक़हा छा था फ़रमाइनि पिया। तव्हां छा सिर्फ़ु अजर मिलंदो, अलिफ लाम मीम, 10 नेकियूं 10 नेकियूं 10 नेकियूं, बसि। हासिल जेको थियणो आहे उहो न थींदो। उहो हासिल कॾहिं थींदो? जॾहिं तव्हां आलिमनि जी महफ़िल में वेंदो। छा फ़रमायो? उग़दू आलिमन औ मुतअल्लिमन औ मुहिब्बन औ जालिसन वला तकुनिल ख़ामिस फ़तहलिक। नबी करीम अलैहिस्सलाम फ़रमायो त पंहिंजी सुबुह ईअं करियो जो तव्हां आलिम हुजो, या उन जा शागिर्द हुजो, या उन सां मुहबत करण वारा हुजो, या उन जी महफ़िलुनि में वेहण वारा हुजो, इन 4 कैटेगरीज़ मां हुजो। वला तकुनिल ख़ामिस, 5 न थियो, फ़तहलिक, हलाक थी वेंदो। यानी तव्हां पाण खे इन 4 कैटेगरीज़ में रखो। आलिम थियो, नायो आलिम, उन जा शागिर्द थियो, उहे बि नथा थी सघो, उन सां मुहबत रखो ऐं उन जी महफ़िलुनि में वेहो। हीअ जेकी महफ़िल आहे असांजी आलिम साहिब सां महफ़िल आहे, तव्हांजो हीअ आहे इन महफ़िल में वेहणु उन हदीस पाक ते अमल करण जे ऐन मुताबिक़ आहे। सो मां उमेदु कंदुसि तव्हां कमकार छॾे करे, या जेकॾहिं कमकार करियो बि था, तव्हांजी तवजो जेका आहे तव्हांजा कन जी कन असांजी तरफ़ हुजनि, ताकी इल्म दीन हासिल थिए ऐं इन जूं बरकतूं हासिल करियो। आलम साहब, आला हज़रत इमाम अहमद रज़ा बरेलवी रहमतुल्लाह अलैह गुज़िरियल सदी जा ज़बरदस्त आलिम ऐं मुजद्दिद आहिनि, उहे औलाद जे हुकूक जे मुतालिक़ छा था इरशाद फरमाइनि? आला हज़रत रहमतुल्लाह तआला अलैह फतावा रज़विया जी 24 जल्द में औलाद जे हुकूक ते पूरो रिसालो लिखियो आहे ऐं उन में पाण कई आकाम लिखिया आहिनि। उन मां स्टार्टिंग में जीअं पंहिंजी ॻाल्हि हले पई, इहा बि मां फतावा रज़विया मां अर्ज़ु कयां पियो त इहो आहे त औलाद में सभ खां पहिरें जेको रिश्तो थिए थो, छोकिरे खे बि ॾिसणो आहे ऐं छोकिरी खे बि ॾिसणो आहे। जेके ॿिन्ही पासे का बि अहिड़ी मतिलबु ॾिसण में मुराद इहा आहे त जेकी औलाद पैदा थींदी, ज़ाहिर आहे मर्द ऐं औरत ॿिन्ही जी रत गॾिजे थी तॾहिं औलाद पैदा थिए थी। जेकॾहिं हिकिड़ी रत तोड़े जो भली हुजे, ॿी रत में उन जी फितरत में ख़राबियूं हुजनि, त उन औलाद जे अंदरि तव्हां शादी औलाद जे पैदा थियण खां अॻु में ई तव्हांजो इंतज़ामु करे छॾियो आहे त बुरी ख़सलतुनि वारी रत ऐं सुठी ख़सलतुनि वारी मिलाए छॾी, लामला कंहिं न कंहिं लम्हे ते उहो सुठो थींदो ऐं कॾहिं न कॾहिं आला फरमायो त माना उहो रग कंहिं न कंहिं टाइम फड़कंदी ऐं उन में उहो पुराणी का बुरी आदत वालिद जी हुजे या वालदा जी हुजे, कंहिंजी बि हूंदी, उहा आदत वरी उन ॿार में ज़रूरी ईंदी। त इन खे ज़रूरी ख़्यालु करणु खपे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त ॾिसो न त ॿिया हुकूक बाद में शुरू थींदा आहिनि। जीअं मुड़ुसु थियो त पोइ ज़ाल जो हक़ु, ज़ाल थी त मुड़ुस जा हक़, लेकिन औलाद जा हुकूक सभ खां पहिरीं आला हज़रत फरमायो इहे शुरू थींदा आहिनि। तलबुल इल्म फरीदतुन अला कुल्लि मुस्लिम व मुस्लिमा, त हर मुस्लमान मर्द ऐं औरत ते इल्म हासिल करणु
जेको फरीज़ो आहे, फ़र्ज़ु आहे, उन मां मुराद फ़ुक़हा फ़रमाईंदा त जेको अमल तव्हां ते फ़र्ज़ु आहे उन जो इल्मु हासिलु करणु तव्हां ते फ़र्ज़ु आहे। ईअं न आहे त को फिज़िक्स बि फ़र्ज़ु आहे, केमिस्ट्री बि फ़र्ज़ु आहे, बॉटनी बि फ़र्ज़ु आहे, ज़ूलॉजी फ़र्ज़ु आहे, इहे फ़राइज़ न आहिनि। फ़र्ज़ु उहे उलूम आहिनि जेके आमाल, तव्हां ते हज फ़र्ज़ु थी वियो, तव्हांखे हज जो इल्मु हासिलु करणु तव्हां ते फ़र्ज़ु थी वियो। जो तव्हां सही अदा न करे सघंदो त पोइ तव्हांजो फ़र्ज़ु अदा न थींदो। नमाज़ फ़र्ज़ु थी वई, तव्हांखे नमाज़ जा हुकूक, नमाज़ जा अहकाम सिखणा आहिनि। रोज़ो फ़र्ज़ु थी वियो आहे, रोज़ो जो इल्मु हासिलु करिणो आहे। अहिड़े ई अला हज़रत क़यास शादी करियो था, औलाद तव्हांखे थियण वारी आहे, अॻु में औलाद जा हुकूक सम्झो। बिल्कुलु ईअं आहे। उनमें सभु खां इहो आहे त औलाद जी थियण वारी आहे त औलाद थिए त उनखे सभु खां पहिरियों उनजो नालो बहितरीनु हुजणु खपे ऐं उनजे जो हदीस में आहे उनजा सर जा जेके वार आहिनि इहे मुंदे करे इन ते वरी ज़ाफ़रान हणे ऐं जेके वार आहे जिते वज़न आहे हिन जो वारनि जो वज़न करे चांदी अल्लाह जी राह में बराबरि सोन जी रक़म जांच कजे केतिरी आहे, फीस बिल ख़ैरात कजे। जेकॾहिं सोन जी ताक़त न आहे त पोइ चांदी जी रक़म ओतिरी। आला हज़रत एतिरो फरमायो त नालो जेको आहे सभु खां नालो नाले में नाले जो असर थींदो आहे, असर हूंदो, तासीर हूंदी आहे। जीअं नबी करीम अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हिकिड़ी न्याणी आंदी वई, साईं जन पुछा कि उनजो नालो छा आहे, त अर्ज़ु कयो वियो आसिया, अलिफ मदो आ सीन न बल्कि ऐन अलिफ आ सौद ये है, यानी आसी माना गुनाहगार, आसिया यानी गुनाहगारा औरत मोनस। त आसिया ऐन अलिफ आ, नाज़रीन ऐन अलिफ आ सौद ये ज़ेर सी, आसी इन जी माना है गुनाहगार। जेकॾहिं आख़िर में हे विझंदासूं, आबिद सां हे पई आबिदा, ज़ाहिद सां हे पई ज़ाहिदा, ईअं ई आसी सां हे पई आसिया यानी गुनाहगार आहे। त नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो त ख़बरदार इन जो नालो अहिड़ो छो रखियो आहे तव्हां, न्याणी जो नालो रखियो आहे गुनाहगार, गुनाह करण वारी, इन जो नालो मटायो, नाले जो असरु थींदो आहे। नबी करीम अलैहिस्सलाम उन जो नालो जमीला करे रखियो, तब्दील कयूं। हज़रत पंहिंजो हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जी औलाद थी इमाम हसन, हुज़ूर अलैहिस्सलाम पहिरियों इन खां पुछो त तव्हांजो छा इरादो, नालो छा रखंदा आहियो? उन्हनि चयो मां नालो रखण जो इरादो आहे हर्ब। हर्ब जो माना हूंदो आहे जंग ऐं लड़ाई झगड़ो। पाण फरमायो न हे हर्ब न आहे, हे हसन आहे। पोइ उन खां पोइ वरी इमाम हुसैन थिया त पोइ वरी ॿीहर पुछऊं अली तव्हांजो इरादो छा आहे, पुट जो नालो छा रखंदव? त उन्हनि चयो मुंहिंजो वरी बि इरादो इहो त मां हिन जो नालो हर्ब रखां। पाण फरमायो न हे हर्ब न आहे, हे हुसैन आहे। वाह, छो त मौला अली मुजाहिद आहे न। हा, त उहो जिहाद जी हर वक़्तु उनजी सोच हूंदी, जिहाद जी मैदान जंग जी। ऐं ईअं ई माना नाला ऐं ॿियो वरी अला इहो बि फरमायो त नालो वरी अहिड़ो न रखिजे। ऐं माना ॾिठो वियो आहे त नालो त छठी में त चङो रखंदा आहिनि, पोइ वरी पोइ वरी जेको नालो थी वेंदो आहे न अक़ीक़े में, हा उन खां पोइ वरी जेको नालो हलंदो रहंदो आहे त पोइ वरी अच्छा नालो बिगाड़ण जे बारे में इस्लाम जो कुझु क़ुरान पाक में सरी आयत मौजूदु आहे त बुरे अलक़ाबात सां कंहिंखे बि न सॾियो। आमतौर ते नाज़रीन वॾी बदकिस्मती आहे, हालांकि नाले जो असरु थींदो आहे। कंहिंजो नालो नदीम आहे, पंजाबी में आमतौर ते दीमा, इक़बाल आहे, बालो ऐं खोड़ सारा अहिड़ा नाला आहिनि। इहा तस्ख़ीर कई वेंदी आहे, नालनि खे घटायो वेंदो आहे, उन्हनि खे मां आम तौर ते साईं चइबो प्यार में नालो, बाबा प्यार में नालो सुठो हुजणु घुरिजे न, प्यार में नाले खे बिगाड़ियो छो था? क़ुरान पाक तव्हांखे सख़्ती सां मनो थो करे त नालो न बिगाड़ियो। आम तौर ते ॿारनि जा नाला अहिड़ा रखिया वेंदा आहिनि, तंहिंजे करे नालो छा रखणु घुरिजे औलाद जो? नबी करीम अलैहिस्सलाम जो पुट जे बारे में को अहिड़ो हुकुम उहो अर्ज़ु कयां थो, पर तव्हांजी ॻाल्हि खे पहिरियों थोरो कंटिन्यू करे। कई दफ़े त अलाह मुआफ़ करे अहिड़ो बि हूंदो आहे त नालो या त अलाह ताला जे सिफ़ाती नाले ते कंहिं हूंदो आहे उनखे बिगाड़ियो वेंदो आहे। ऐं ईअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो हा ईअं अलाह ताला जे नाले जे मतिलबु तौहीन, ईअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या सहाबा किराम या अहले बैत तहार जे बुज़ुर्ग हस्तियुनि जे जेके नाला आहिनि उन्हनि खे रखियो त वेंदो आहे मोहबत में, पोइ बाद में उन्हनि खे बिगाड़ियो वेंदो आहे। हिकिड़ो जीअं न गोला गंडा जंहिंखे चवंदा आहियूं, असां लाल चवंदा आहियूं, त उहो विकिणंदो उन वीचारे जो असांजे पाड़े जो, असांखां वॾो असां ॿार हुआसीं, उनखे सभु पाड़े वारा चवंदा मामो रसूल हो, नऊज़ बिल्लाह उनजो नालो हुयो रसूल बख़्श। हाणे असां जॾहिं वॾा थियासीं त ख़बर पई यार इहो नालो केॾो ग़लति कयो पियो वञे। त हाणे नालो आहे अलाह बख़्श, नालो सॼो थो वञे अलण। हाणे अलाह बख़्श केॾो भलो नालो आहे, इन नाले खे बिगाड़े करे नाला, सो इहो तमामु हिकिड़ो मां चवां त
ॿियो नालो आम नालो बि न बिगाड़जे, पर अलाह रसूल जो नालो हुजे त उन में त वरी ख़ासि तौर ते ताक़ीद अदब अलाह जो जो मक़ाम मक़ाम आहे, आहे। छो माण्हुनि जे ज़हननि ते ॼारो चढ़ी वियो आला आहे। हज़रत रहमतुल्लाह ताला ने फरमायो त बहितर नालो आहे त तव्हांजे सुवाल जे मुताबिक़ उन ते अचां थो। आला हज़रत फरमायो त बहितरीनु नालो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले ते नालो रखे, ऐं फरमायो जॾहिं नालो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रखे पोइ उनजो अदब बि करे ऐं उनखे बहितर तरीक़े सां सॾु बि करे, ऐं उहो ॿारु जंहिंजो नालो मुहम्मद रखियो या अहमद रखियो त उनजी जेका जाइज़ ख़्वाहिश हुजे उहा बि पूरी करे। जनाब रिसालत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण हुकुम फरमायो, हुकुम बि फरमाया त तव्हांखे छा नुक़सान आहे जो तव्हांजो हिकु पुटु ॿ पुट या टे घर में सभिनी जो नालो मोहम्मद रखो। ऐं ईअं हदीस मुबारका में आहे कि जंहिंजा 3 या 4 माना ॿार थियनि ऐं उन में कंहिं जो हिकु जो बि नालो मुहम्मद या अहमद न रखे त यहूदी थी मरे या नसरानी थी मरे। हदीस पाक नबी करीम अलैहिस्सलाम पाण फरमायो आहे, यानी पंहिंजे पुटनि मां नालो 3 या 4 पुटनि मां कंहिं हिकिड़े जो बि मुहम्मद या अहमद न रखे त पोइ यहूदी थी मरे या नसरानी थी मरे। नसरानी मुराद ईसाई। हाणे नाज़रीन तव्हां इहा शइ ॾिसो त असांखे औलाद जे हुकूक मां हिकु इहा बि ख़बर पई त औलाद जो नालो सुठो रखिणो आहे। अॼुकल्ह डोड़ लॻी वई आहे हिकिड़ी, मां इहो मतिलबु कीअं ज़हनी में ईअं पंहिंजो पाण ख़्यालु अचे पियो त मां अजीब अजीब नाला, हाणे क़ुर में नालो हिकिड़ो इहो थियो मूंसां पाण सां थियो, नालो छा आहे, नालो दाख़िल कयो बाबा छोकिरी जो हिफ़्ज़ आहे, मां सम्झ में बिगाड़े थो नालो हफ़्स आहे त मूं नालो लिखियो हुनजो हफ़्स आहे, हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी बीबी जो नालो आहे उम्मुल मोमिनीन बीबी हफ़्सा हा फा सौद हा हफ़्सा, त मूं हफ़्सा लिखियो। मुंहिंजो वालिद साहब मूं ते नाराज़ थी वियो, यार तूं नालो बिगाड़े छॾियो। मां चयो मुंहिंजा साईं नालो इहो ई हफ़्सा आहे सही, चवणु लॻो न हिफ़्ज़ा नालो आहे। बाबा हिफ़्ज़ा नालो कीअं अची वियो, जो क़ुर में आहे, क़ुर में हिफ़्ज़ा नालो अचे हा वला यऊदु हिफ़्ज़ो मनाए, पोइ ओॾी मां हिफ़्ज़ा आहिनि नालो। हाणे अल्लाह पाक माफ़ करे, हिते तव्हांजी ॻाल्हि खे मां हिकु दफ़े कंहिं प्रोग्राम में वेठो हुयुमि, उते कंहिं लाइव कॉल ते ॿुधायो त चएसीं असां छा कंदा आहियूं, क़ुर पाक खोले अखि बंदि करे आङुर घुमाईंदा आहियूं, जिते हथु बीहे वञी करे उहो नाउज़ बिल्लाह मिन ज़ालिक कंहिं त शैतान जो नालो आहे खन्नास, ठीकु आहे, उहो खन्नास जिते वञी बीठो त उन खन्नास नालो रखी छॾियो ॿार जो, जेको शैतान जो नालो आहे। खन्नास लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन्नास, खन्नास जी जो जेको तारुफ़ करायो अल्लाह ताला, खन्नास अल्लज़ी उहो आहे खन्नास युवस्विसु फी सुदूरिन नास, जेको इंसाननि जे सीननि में बुरा ख़्याल फ़साद विझे थो पियो, वसवसा विझे थो, मिनल जिन्नति वन्नास, उहो जिन्ननि मंझां हुजे इंसाननि मंझां हुजे। हाणे खन्नास नालो, नाज़रीन औलाद जे हक़नि मां इहो हक़ बि आहे त तव्हां उनजो नालो सुठो रखो, पर नालो उहो रखो नबी करीम अलैहिस्सलाम जंहिंजो ज़ाती नालो जेको आहे मुहम्मद या सिफ़ाती नाला जेके आहिनि उन मां को नालो रखो, या वरी अल्लाह तबारक व तआला जा सिफ़ाती नाला रखो, या वरी नबी करीम अलैहिस्सलाम जे पुटनि जा नाला रखो, नबी करीम अलैहिस्सलाम जूं 4 न्याणियूं आहिनि उन्हनि जा नाला रखो, नबी करीम अलैहिस्सलाम जूं 11 बीबियूं आहिनि उन्हनि मां नाला रखो, हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी वालिदा मोहतरमा जो केॾो सुहिणो नालो आहे उहो रखो, हुज़ूर करीम अलैहिस्सलाम खे जीअं पालियो बीबी हलीमा जो नालो रखो। यार नई शइ हुजे, नई शइ जे कढ न पओ, नाले जो असरु थींदो आहे, भली शख़्सियतुनि जा नाला रखो जीअं उन जी तबियत जो उन ते असरु थिए, इहो बि तव्हां ते औलाद जो हक़ आहे। नाज़रीन हींअर साही जो वक़्तु थियो आहे शार्ट कमर्शियल ब्रेक जो, असीं ब्रेक वठूं था। अवां बि जेकॾहिं सहरी अवां पंहिंजे शहर जे हिसाब सां टाइम ॾिसो, जेकॾहिं अवां वटि वक़्तु अञा ताईं आहे त ज़रूरु खाई पी वठो ऐं पोइ इजो था मिलूं। केॾा न वञो, ॾिसंदा रहो सिंध टीवी। वेलकम नाज़रीन, हिकु भेरो अव्हां खे ॿीहर भलीकार। असांजो जेको अॼु जो टॉपिक आहे औलाद जा हक़, औलाद जा हुकूक जमा में चइबो आहे, पर असां वटि सिंधी में इनखे बि हक़ चइबो आहे। हक़ हिकिड़ो, हक़ जमा में, सो औलाद जा हक़ सम्झो या हुकूक सम्झो। बहरहाल नालो बिगाड़ण ते असलियत जी ख़बर पवंदी आहे त मुंहिंजा मोहतरम नाज़रीन पंहिंजे औलाद जा नाला पाण ख़राबु न करियो। अलामा साहिबु नालो सुठो रखणु इहो बि हिकिड़ो हक़ आहे, उनखां अलावा बि हुकूक, उनखां अलावा सभु खां वॾी ॻाल्हि आहे तरबियत। हे त नालो थी वियो, पहिरीं ॻाल्हि त नाले जे असर जो बि हूंदो आहे तरबियत, ऐं तरबियत में सभु खां पहिरीं चीज़ इहा ॻाल्हि मतिलबु मां दावे सां चवां थो, जेसि ताईं असां पंहिंजे किरदार में चङाई न आणींदासीं ॿार जी तरबियत नथा करे सघूं। माशाअल्लाह, ॿार उहो न आहे कंदो जेको तव्हां चओ, ॿार उहो कंदो आहे जेको तव्हां करियो था पिया। असां चवंदा आहियूं त असां कूड़ ॻाल्हायूं, असां नमाज़ न पढ़ूं, असां सॼो ॾींहुं मोबाइल में फिल्मा ड्रामा सभु हलनि, असांजो ॿारु उतां किथे उते
LCD लॻी पई आहे, हर शइ हले थी पई, ऐं असांजो इरादो इहो आहे त असांजो ॿार जो आहे न नेक थिए। माना असां न क़ुर न पढ़ंदासीं पर औलाद क़ुर पढ़णु घुरिजे, असां नमाज़ न पढ़ंदासीं औलाद खे नमाज़ पढ़णु घुरिजे, असां नेकियूं न कंदासीं औलाद खे नेकियूं करणु घुरिजनि। इहा ख़ाम ख़्याली आहे, बेवकूफ़ी आहे। इहो तव्हां जेको अमल करियो था पंहिंजे औलाद खे तव्हां सम्झायो था त इहो अमल करियो। इन खे मां सम्झाइण लाइ थोरी मिसाल ॾींदुमि त ईअं कॾहिं थियो आहे त सिंधी जे घर में ॿार रहंदे रहंदे माहौल उन में रहे ऐं ॻाल्हाए पठाणी ज़ुबान, पश्तो न ॻाल्हाईंदो, ज़ाहिर आहे न ॻाल्हाईंदो। छो सारा ॻाल्हाइनि त सिंधी, उहो सिंधी ई ॻाल्हाईंदो। पंजाबी जे घर में ज़बरदस्त। नाज़रीन तव्हां इहो नोट कयो हूंदो, बिरोकी ॿोली ॻाल्हाइण वारे जे घर में जेको ॿार ॼमंदो बिरोकी, बलोची, सिंधी जे घर में सिंधी, पश्तो जे घर में पश्तो, पंजाबी जे घर में पंजाबी, सराइकी घर में सराइकी। छो सिखंदो? तव्हांजो माहौल अहिड़ो आहे न, तव्हां उन ॿोली जा लफ़्ज़ ॻाल्हायो त ॿारु एडॉप्ट करे थो। इंसानु जेको आहे न वॾो एडजस्टेबल थो, हर शइ हर माहौल खे एडजस्ट करे वेंदो। ॿार खे जेका तव्हां सेखारींदो, सिंधी में चवणी बि आहे, नंढो ॿारु मुछ जो ॿारु, जाॾे फिराए ओॾे फिरंदो। तव्हां जहिड़ी तरबियत कंदो ओड़ी तरबियत थींदी। तव्हां जेकॾहिं चाहियो था तव्हांजी औलाद जी तरबियत सुठी थिए, तव्हांखे सुठो थियणो पवंदो, तव्हांखे नमाज़ी थियणो पवंदो, तव्हांखे मनशियात खां तौबा करणी पवंदी, कूड़ न ॻाल्हाइणो पवंदो, तॾहिं तव्हांजी औलाद जी उहा ई तरबियत थींदी जेका तव्हां चाहियो था। बाक़ी ॾिसण में बि ईंदो आहे, घर में नमाज़ पढ़ो गॾु ॿार बिजी वेंदो, उनखे सजे जी ख़बर न पवंदी, जीअं थींदो टुंडड़ो थींदो हलियो वेंदो, सुठी ॻाल्हि आहे। क़ुर पाक पढ़ंदासीं उहो अची वेंदो बराबरि में, मूंखे बि क़ुर पढ़णो आहे। तव्हां कुझु लिखण लाइ वियो, उहो बि कलम खणी, कुझु बि हुनखे अचे कुझु बि आहे, तव्हां हुनखे वठी ॾियो का कापी, भली ख़राबु करे लिखा बि का कढे ताकी उहो इन तरफ़ अचे। ऐं स्मोकिंग कंदो हुजे ॿार, ॿिनि ॾींहंनि में तव्हां ॾिसणो चाहियो हथ में पेन बि हूंदो, स्मोकिंग जो स्टाइल ज़रूरु कंदो, स्टाइल उहो कंदो त मुंहिंजो बाबू कीअं पींदो आहे, हीअं पींदो आहे, हर शइ खणी करे चपनि ते रखंदो। यानी तव्हां तरबियत जेका कयो था न, उहा चवण सां न आहे, किरदार सां, तव्हांजे किरदार सां तरबियत आहे। इन खां अलावा तरबियत सां बहितरीनु तरबियत जो हिकु अंदाज़ हूंदो आहे पढ़ाई, तालीम बि ज़रूरी आहे। तरबियत अलॻि शइ आहे, तालीम अलॻि शइ आहे। ॾिसे तालीम में त स्कूल त वेंदा आहिनि, ॾिसूं था, पर हुन में तरबियत नज़र न ईंदी आहे। उहो स्कूल वेंदो आहे, टॉप बि कंदो आहे, सभु कुझु हूंदो, पढ़ाई त हुनजी भलाई बिल्कुलु बहितरीनु आहे, लेकिन हुनजे अख़लाक में ॾिसणो त अख़लाक बहितरीनु न आहे। इन जो या त रीज़न इहो हूंदो, या हुनजे घर में माहौल न हूंदो, घर वारा सारा अहिड़ा हूंदा, या उनखे जो टीचर मिलियलु हूंदो, उनजो पंहिंजो किरदारु एतिरो भलो न हूंदो। इहा वजह आहे त तालीम हिकु ज़ेवर आहे ज़रूरु, इंसान खे सम्झाए थो, अक़ल ॾिए थो, लेकिन जो घर में माहौल हूंदो आहे न, जे घर वारी जेका तरबियत हूंदी आहे न, इहा मेन शइ हूंदी आहे। माशाअल्लाह, इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमायो त तव्हांजो ॿारु जॾहिं जाए न, कोशिशि कयो त हुनखे पहिरियों लफ़्ज़ अल्लाह सेखारे, तव्हांजे अॻियां बार बार चओ अल्लाह अल्लाह। ऐं अॻे तव्हां, हाणे जी त अलाए छा थी वियो, अलाह पाक रहम करे, अॻे जो तव्हां माहौल ते गौर कयो, औरतूं छा कंदियूं, ॿार खे छाती ते हथु ॾेई, पुठी ते हथु ॾेई, उनखे ईअं चवंदियूं अल्लाह अल्लाह। मूंखे यादि आहे झूले में बि इहो ई, या झूले में हूंदो ॿारु अल्लाह, लोली अल्लाह अल्लाह जी हूंदी, ताकी ॿारु उहो लफ़्ज़ ॿुधंदो, उहो ख़ुशनसीब ॿारु हूंदो, उनजे ज़बान मां पहिरियों लफ़्ज़ अल्लाह निकिरंदो। हिकु ॻाल्हि, ॿी ॻाल्हि इहा त औलाद खे जॾहिं ॻाल्हायो, तव्हां करे ॻाल्हायो, इज़त सां जी करे ॻाल्हायो। तूं तड़ाक अबे तबे वारी जेकी ॿोली आहे, अड़े बदअख़लाक़ी वारी गुफ़्तगू, तव्हां जेको पाण ईअं सम्झो न, तव्हां ॿिज पोखियो था कणिक जो त ॼमंदी बि कणिक, तव्हां ॿिज पोखंदो जव जो त जव ॼमंदो, तव्हां ॿिज पोखींदो जूअर जो जूअर ॼमंदो, जूअर जो ॿिज पोखे करे कणिक जी उमेदु रखणु बेवकूफ़ी आहे। तव्हां पंहिंजे घर में जेका ॿोली ॻाल्हाईंदो अदब अख़लाक वारी, तव्हांजी औलाद बि उहा त बहितरीनु जुमिलो लिखियो आहे। जेकॾहिं वालदा सईदा काइनात जहिड़ी हुजे ऐं बाबो मौला अली जहिड़ो हुजे, त पोइ औलाद बि इमाम हुसैन जहिड़ी थी। ऐं जेकॾहिं पोइ माउ पीउ अहिड़ा हूंदा, सॼो ॾींहुं उन्हनि जे वात में कूड़ हूंदो, चवंदा वञनि ॿार खे, चवंदा दरवाज़े वञी चओ बाबा घर आहे ई कोन, असां पाणी हुनखे उन रस्ते ते लाहींदा आहियूं, ऐं पोइ चवंदा असांजो ॿारु मौलवी साहिबु दुआ कर सुधरे। मौलवी साहिबु छा करे हाणे दुआ करे? तव्हां हुनजे निकाह में दोल वॼराया, गाननि जूं शराबनि जूं महफ़िलूं कयूं, निकाह जो जेको असरु थियो उहो अल्लाह पाक रहम करे, अल्लाह पाक रहम करे। जेको घोटु पहिरीं राति शराब पी करे वञी करे हम बिस्तरी कंदो, त हुन जे खून में शराब जी गंदगी शामिल थी करे औलाद पैदा थींदी, त पोइ अॻिते हली करे शराबी न थींदी का, उहा को नेक ऐं हाजी ऐं नमाज़ी थींदी। उहा औलाद तव्हांजे साम्हूं तव्हांखे गारियूं ॾींदी। तव्हां पंहिंजी इज़त खे सम्झो, शादियुनि में गंदा इहे माहौल। अच्छा, उनखां अलावा अलामा साहिबु, औलाद जॾहिं जवान थी वई त हाणे इन जी तरबियत में कुझु अहिड़ो मोड़ अची थो वञे जेको अहम तरीन तरबियत आहे। बिलख़ुसूस
नियाणी जी तरबियत माउ खे करणी आहे त हू पंहिंजे घर में जॾहिं शादी करे वञे त उनखे पहिरीं खाद खुराक पचाइण जो तरीक़ो आहे ऐं पुट खे घरदारी माना ॿाहिरि जा जेके कमकार आहिनि उहे सेखारणा आहिनि, अख़लाक अतवार। छा इहो बि ज़रूरी आहे त औलाद खे जेके ॿाहिरि जमामलात आहिनि उन में पाण सां गॾु कारोबार में वठी वञिजे? इहो बि आहे, दुनियादारी बि माण्हू सेखारे ऐं दुनियादारी में लेकिन एतिरो हुजे जो मतिलबु उहो जेको जो गुज़र सफ़र आहे, जीअं कारोबार कुझु बि आहे लेकिन उन में हिर्स ऐं तमा ऐं लालच खे न भरे। ईअं न हुजे मां कमायां थो त घटि थिए त तूं बि हल हाणे वधीक कमाईंदासीं ऐं उनखे सॼो ॾींहुं इन कम में लाहे ऐं उहो सॼो ॾींहुं इन कम में हुजे, ईअं न हुजे। बल्कि जिते कमु कारोबार अथसि जीअं नमाज़ जो टाइम ते नमाज़ ते वञे वठी वञे गॾु, ईअं मिसाल जे तौर ते मां फॉर एग्ज़ाम्पल दुकान आहे, कारोबार आहे, स्कूल खां मोटी आयो, मदरसे खां मोटी आयो, हाणे फारिग आहे, इनखे कलाक ॾेढ रांदि रूंद जो बि ॾियो, फिज़िकल जेका बि वर्ज़िश वग़ैरह आहे रांदि रूंद बि करे, उन खां पोइ इनखे चओ त दुकान ते अचे ताकी उनखे विहारे हरू भरू उन खां कारोबार जा कम वठो, उन खां हे कमु हीअं आहे, हे कमु हीअं, ताकी हू तव्हांजी ज़िंदगी में तव्हांजी जवानी में ई कारोबार में हथु वंडाइण में शामिलु थी वञे, ताकी अॻिते हली करे हू हाणे तव्हां हुन सां गॾु हूंदो, तव्हां नमाज़ ते वेंदो, उनखे वठी वेंदो, बाबा हाणे नमाज़ जो टाइम थियो, दुकानु बंदि कयो, नमाज़ पढ़ो। ऐं उनखां पोइ जेको शादी आहे, शादी करण खां पोइ कहिड़ा मामलात करणा हूंदा आहिनि उहा बि तरबियत छोकिरे खे बि करणु घुरिजे त घरवारी सां कीअं हलणो आहे ऐं तव्हांखे पंहिंजे औलाद सां कीअं हलणो आहे। ऐं नियाणी जी तरबियत ख़ासि तौर ते माउ खे करणु घुरिजे ताकी उहा नियाणी जॾहिं शादी करे थी पई त उहा बहितर खां बहितरीनु जेको आहे हिकिड़ी घरवारी साबित थिए, ॿारनि जी माउ साबित थिए। मोहतरम नाज़रीन, असांजो वक़्तु जेको आहे उहो पुॼाणी खे पहुचे थो पियो। सो आख़िर में अव्हां खां हस्ब मामूल चंद गुज़ारिशात करण खां पोइ इजाज़त वठंदुसि। पहिरीं गुज़ारिश असांजी इहा आहे त तव्हां असांजो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो आहे, अॼु असां जेका गुफ़्तगू कईसीं उन बाबति तव्हांजा राया छा आहिनि, पंहिंजे रायनि सां असांखे ज़रूरु वाक़िफ़ु करियो ताकी असांजूं ॾिसो न, असां बि इंसान आहियूं, इंसान हुअण जे नाते ग़लतियूं असांखां बि थियनि थियूं पियूं। मां ईअं नथो चवां पियो त असां जेका गुफ़्तगू कई आहे उन में का बि ग़लती न हूंदी, तव्हां असांजी निशानदेही कयो ऐं असांखे बहितर खां बहितरीनु प्रोग्राम करण में मुआवनत करियो। उहा यूट्यूब चैनल आहे असांजो सिंध टीवी जो, सिंध टीवी HD इस्लामिक, इन में तव्हां वञो यूट्यूब ते, उनखे सर्च करे उनखे सब्सक्राइब कयो, लाइक करियो, उते कमेंट्स लिखो असांजे प्रोग्राम में कहिड़ियूं शयूं तव्हांखे सुठियूं लॻियूं ऐं कहिड़ियूं शयूं अञा हुजणु घुरिजनि त असां इन में वधीक अञा हिकिड़ी भलाई ऐं बहितरी जी तरफ़ वञूं। इहा ख़ुशूसी गुज़ारिश आहे। ऐं ॿी गुज़ारिश इहा त अॼु जीअं तव्हां असांजे सेहरी जी नशरियात ॾिठी आहे सिंध टीवी जी पैगाम रमज़ान, त सुभाणे बि महिरबानी करे इहा संगत रखी आहे त सुठी संगत उहो भलो न जेको निभाइण वारो हुजे। सो इनशाला असां तव्हां सां निभाईंदासीं, तव्हां बि निभाइजो। सुभाणे वरी मिलंदासीं इनशाला तबारक व ताला। इहो ई सिंध टीवी जो प्रोग्राम हूंदो पैगाम रमज़ान। तंहिंजे करे मां पहिरीं शुक्रियो अदा करे मोहतरम असांजो कारी फैसल महमूद वड़ाइच साहिबु, तव्हांजी महिरबानी तां तशरीफ़ वठी आयो। अल्लामा क़ुरबान अली क़ादरी साहिबु, तव्हांजी महिरबानी तां तशरीफ़ वठी आयो। ऐं ग़ुलाम सरवर क़ादरी साहिबु, अव्हांजी महिरबानी तां तशरीफ़ वठी आयो। कारी गुल अहमद नक्शबंदी साहिबु, अव्हांजी महिरबानी तशरीफ़ वठी आयो। ऐं जेकी बि जेको असांजी टीम आहे सभिनी जो शुक्रियो अदा करियां थो इन लफ़्ज़नि सां त अल्लाह तबारक व ताला अव्हांखे शाद रखे, आबाद रखे, जिते हुजो ख़ुशि हुजो ऐं रमज़ान मुबारक जूं ख़ूब बरकतूं हासिलु करियो। अल्लाह जी अमान में इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। हबीबे किबरिया है, ओहो इब्तदा आहे, ओहो इंतहा आहे। न दुनिया हुई न उक़बा हुई, नहिया मखलूक का खल्क़ ला हुई। न दुनिया हुई न उक़बा हुई, नहीं मखलूक का खल्क़ ला हुई। मगर अव्वल सबिन खाई रसूले दो जहां आहे। ज़िक्र अदकार
फानी, मोहम्मद जो जिक्र पाकी, जिक्र अज़कार सब फानी, मोहम्मद जो जिक्र पाकी, सबब ही थो जो खुद अल्लाह सदन इनात खां आहे। कबर महशर ऐ दुनिया में मदद कहीं जी नथी घुर्जे। कबर महशर ऐं दुनिया में मदद कहीं जी नथी घुर्जे। सहारो आब जो हर दम रसूले दो जहां आहे। सहारो जो हर दम रसूले दो जहां आहे। मुहम्मद मुस्तफा आहे, हबीबे किबरिया आहे। उहो इब्तदा अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान।